चार ताम तैयार थी विदा कहजे करे वधिक बखाधई चो मेहमान जी करे वो पांजी रोजी खणी आयो आ तुझी न खाधी थई बल्कि उन जे सदके मां तो भी खाधो आ मेहमान जो अदब कर मेहमान जो मुझा दोस्त उन मेहमान के प्यार सा खारा मुझे हबीबन करीमन फरमायो जदे मां मुस्तफा जो गुलाम पांजे मुसलमान भा के खुशी सा उन जे दिल ऐं राय जे मुताबिक पांजे हाल आहर को वेलो या मानी कुछ खाराइंदो आ ऐं हो खुश थी निकरंदो आ त मां मुस्तफा उन पांजे गुलाम जे ला रब जे दरबार में जन्नत जी दुआ घुरी छरी इब्राहिम अलैहिस्सलाम मेहमान का सवा मानी न खाइंदो आ कुछ टाइम गुजरी वयो गालिबन कलाकन जो हिसाब होजे या दीह रात होजे मेहमान कोन आयो इब्राहिम अलैहिस्सलाम निकरी वयो भला बाहरो कह मेहमान के गोले अचा 80 साल जो कुराड़ो नजर अची वयो उन कुराड़े के वठी आयो हली मुझे दस्तरखान ते मानी खा कुराड़े के वठी आयो जिया कुराड़ो दस्तरखान ते वेठो सोने इब्राहिम फरमायो बिस्मिल्लाह पढ़ी अल्लाह जे नाले सा खा उन कुराड़े निहारे चयो छाजी बिस्मिल्लाह कहजो अल्लाह सोने इब्राहिम फरमायो मां जह करीम रब जो बानो हा तू भी उन करीम रब जो बानो आहे मां त पाजे करीम रब जे नाले ते तोखे खाराए रहियो हा उन करीम रब जो नालो वठी मानड़ी खा ची नथो सुञाणा तुंहिंजे करीम रब के जवाब ॾेई छॾी इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं जवाब ॿुधो उन जे तबियत में तब्दीली आई आहे पाण फरमाइनि था आऊं त तोखे उन करीम रब जे रज़ा जे लाइ खाराए रहियो हुयुसि जेकॾहिं मुंहिंजे करीम रब जो नालो नथो वठी त पोइ तुंहिंजे महिमानीअ जी बि मूंखे ज़रूरत कान्हे का उन चयो त मूंखे बि तुंहिंजे मानीअ जे एवज़ पंहिंजे अबाणे दीन खे छॾण जी ज़रूरत कोन्हे का मकालमो तेज़ थी वियो इब्राहिम अलैहिस्सलाम बीही रहियो मेहमान बिना खाइण जो थी वयो अञा चंद कदम मेहमान बाहर निकितो जिब्राहील अची वयो ओ इब्राहिम जी मुझा सुना इब्राहिम करीम रब फरमाइंदो ओ इब्राहिम मेहमान के बिना खाइण जे छो छॾी जिब्राईल मुझो करीम रब जाने थो मां तो उन ज़ात सां प्यार थो कयां मूं त हुनखे ईअं चयो मुझे करीम वहदहु ला शरीक रब जो नालो वठी तू भी मूंसां खा हुन मुझे यार जो नालो वठणो कबूल न कयो मूं हुन जो दस्तरखान ते हुजण कबूल न कयो जवाब मिलंदो आहे ओ इब्राहिम उन शख्स जी उम्र केतिरी आहे सुणो इब्राहिम जवाब ॾींदो आहे 80 साल ऐलान थींदो आहे हुक्म थींदो आहे इब्राहिम 80 साल खां इन जूं बेफरमानियूं ॾिसंदे बि मां ख़ुदा इन खे खाराए रहियो तो हिकिड़ो वेलो बि न खाराए सघियो वञी वठी इब्राहिम अलैहिस्सलाम वेंदो आ कुराड़े के बिहारींदो आ यार हल हली मानी खा ची छा थी वयो ची बस हल मानी खा ची अघारो तो उथारे कढियई मां तुझे रब जो नालो न वठंदुम ची भले न वठ ची हाणे राज़ी कीअं थे ची मां तॾहिं राज़ी थियो आ जॾहिं यार पाण राज़ी थियो आ उन करीम रब हुक्म फरमायो आ त जहिड़ो आ तहिड़ो मुंहिंजो आ वठी आ इन खे मानी खारा उन निहारे चयो जंहिंजी 80 साल बेफरमानी कयमि पोइ बि मूंखे पंहिंजो थो चवे त मूंखे बि हया थो अचे हाणे उन खां सवा मां वरी ॿिए खे पंहिंजो कीअं थो बणायां इब्राहिम पहिरीं कलमो पढ़ाए त पोइ गॾिजी मानी था खाऊं एडो मुझो करीम रब मेहरबान एडो मुझो करीम रब कुर्बदारा मुसलमान लेकिन असां तो पंहिंजी हदूं किरास करे छॾियूं ओ मुसलमान असां तो पंहिंजूं हदूं किरास करे छॾियूं मुझे करीम रब जे क़ुरान करीम ॾे त निहार मुझो रब करीम क़ुरान करीम में छा फरमाए रहियो आहे अमीन तुम मन फिस समा
यख्सिफ बिकुमुल अर्द फइज़ा हिय तमूर। रोज इशा खां बाद सूरह मुल्क पढ़ंदा भी आहियो, ॿुधंदा भी आहियो, पर कॾहिं हुन जे तर्जुमे खे खोले निगाह त ॾिसो त सही त इन सूरह मुल्क जे अंदर मुंहिंजो करीम रब छा छा फरमाए रहियो आहे। ओ मुंहिंजो करीम रब फरमाए रहियो आहे, ओ बेखौफ रहण वारा उन ज़ात खां जेको आसमानन में आ, ऐं यख्सिफ बिकुमुल अर्द फइज़ा हिय तमूर अम अमिनतुम मन फिस्समाइ ऐं युरसिल अलैकुम हासिबा फसतअलमून कैफ नज़ीर। मुंहिंजो रब तो फरमाए कीअं थो तूं उन खां बेखौफ रहीं जेको मर्ज़ीअ जो मालिक आ। उहो रब तो फरमाए उन बेनियाज़ रब जे कॾहिं आसमान मां पत्थरन वारी हवा वसाए त तोखे ख़बर पइजी वञे त बेनियाज़ छाखे चइबो आ। वो बेनियाज़ रब जेकॾहिं ज़मीन जे अंदर ज़मीन के हुक्म दे, ज़मीन के ढकणी लगी वञे, ऐं यख्सिफ बिकुमुल अर्द फइज़ा हिय तमूर, वो ज़मीन जे अंदर तोखे गर्क करे छॾे, ज़मीन ढकण में लगी वञे, रब तो चवे त उन रब जे आॾो काई वॾी ॻाल्हि कान्हे। ओ इंसान तो में ताक़त कहिड़ी आ, आहीं कहिड़े बाग़ जी मूड़ी, अमन हाज़ल लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़्क़हू। मुंहिंजो रब तो फरमाए जेकॾहिं करीम रब तुंहिंजो रिज़्क़ बंदि करे, ॿुधा दुनिया में उहा कहिड़ी ताक़त आहे जेका तोखे रिज़्क़ पहुचाईंदी। असां इन पासे गौर ई कोन्हे। क़ुरान पढ़ंदा आहियूं, हाफ़िज़ साहब पियो सूरह मुल्क पढ़ंदो, असां पिया ॿुधंदासीं, पिया खनंदासीं। ओ ख़ुदा जा बानड़ो, क़ुरान खे खोलियो, पढ़ो, क़ुरान जो तर्जुमो पढ़ो, हिक सूरत खे ई पढ़ो त ख़बर पवे। आख़िरी आयत में रब छा थो फरमाए, कुल अरअयतुम इन अस्बह माउकुम गौरन फमन यअतीकुम बिमाइन मईन। मुझो करीम रब थो मुझे हबीब के फरमाए, ओ मुझा सुना ऐलान करे इन्हनि पंहिंजे गुलामन के चो, बेनियाज़ रब्बा जेॾी महिल तव्हां सुबुह जो उथो, रात जो त पंहिंजे जरन जा पानी पी सुतो, नलकन जा पानी वहाए सुतो। जॾहिं सुबुह जो उथो, अचानक नलके खे हलायो, नलको पानी ॾियणु छॾे ॾे, खूह ॾे निहारियो, पानी मौजूद न हुजे, जरन खे हेठ करे छॾे, जरन खे गुम करे छॾे। मुझो करीम रब तो फरमाए त उन करीम रब जी इहा ताक़त हो, ईअं बि करण वारो वा। इंसान तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो छा ते? इंसान मग़रूर थियो छा ते? इंसान जे हथ में आहे छा? कुछ भी नाहे मुझा दोस्त। ऐ इंसान रुगी पंहिंजे हकीकत के सुञाण, सिर्फ पंहिंजे हकीकत के सुञाण, ऐं पोइ इहो सोच फबे अय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। हिक शइ ॾे निहार, कहिड़ी शइ ॾे? कॾहिं सोचो ते अलहमदुलिल्लाह नौजवान वेठा आहिनि, साइंस सां ताल्लुक़ रखण वारा आहिनि। हेतों जूं अखियूं अचानक हवाए लॻंदी आहे, अख में मिटीअ जो ज़रो मस पवंदो आहे, पाण ई ॼाणे बंदि थी वेंदी आहे।
तुझे इरादे में भी कान होंदी आ, तुझे सोच में भी कान होंदी आ, तोखे ख़बर भी काने का इन अखिन जे पिंबड़न में इहो आटो सिस्टम कहे रखियो आ, चो मुझे करीम रब रखियो आ। होॾों मिट्टीअ जे तिनके जो उथण, हेॾों अखि जो ऑटोमेटिक बंद थियण, होॾों कंहिं शइ जो उथण लॻण ऑटोमेटिक बंद थियण। दुनिया जे उन अमीर ॾे गौर कर जंहिंजे अल्लाह जे कुदरत सां हे अखियुनि जो ऑटो सिस्टम ख़त्म थी वियो, पिंपड़ियूं मथे बीही वियूं। उन पंहिंजे ताक़त सां न अखियूं बंदि पियो करे सघे, न अखियूं खोले पियो सघे। उनखे डॉक्टर अचनि अचे उन जे अखियुनि जे पिंपड़ियुनि जे मथों प्लास्टिक हणी करे इनके सुम्हण ला छॾीन, सुबुह जो चे प्लास्टिक लाहीन, न पंहिंजूं अखियूं बंदि करे सघे, न पंहिंजूं अखियूं खोले सघे। उनखां पुछ तोखे दुनिया जे अंदर सभ खां वधीक कहिड़ी शइ खपे? चवे थो मुंहिंजी सभु दुनिया दौलत खणी वञो, रुगी अखियुनि जी हे पिंपड़ियुनि खे मूंखे ताक़त मिले त मुंहिंजे इरादे सां खुलनि ऐं बंदि थियनि। ऐं इंसान तुंहिंजो असांजो हाल इहो आहे जो अखियुनि खे छिंभण ऐं बंदि करण जेतिरी ताक़त बि कान्हे का जे मुंहिंजो रब न चाहे। लेकिन जंहिं वक़्त में ज़मीन ते हलूं था त ईअं था सम्झूं त असां जहिड़ो को रईस आहे ई कोन को। ओ दुनिया जे फिक्र में उमिरि वई अजाई, अदा दुनिया जे फिक्र में उमिरि वई अजाई, सॼी ज़िंदगीअ में सॼी ज़िंदगीअ में ओ कई छा कमाई, दुनिया जे फिक्र में उमिरि वई अजाई। इहे बाग बंगला हितड़े छॾींदे, खाली हथे तूं हितां यार वींदे, उते कमे न ईंदुई, उते कमे न ईंदुई को भाउ भाई, दुनिया जे फिक्र में उमिरि वई अजाई। हिकिड़े मिंट जे लाइ थोड़ो तस्वीर जो ॿियो रुख निहार। जन इन दुनिया खे 3 तलाकूं ॾेई छॾियूं, इन दुनिया खां पंहिंजे दिल जो कनेक्शन कटे छॾियो, जिस्म सां दुनिया सां खेॾंदा रहिया, दिल पंहिंजे यार जे मौज में मस्त करे छॾी। उन्हनि जो दुनिया जे अंदर हिन वक़्त तुंहिंजो वेहण इन ॻाल्हि जो सबूत आ। 900 साल गुज़री चुका आहिनि उन सुहिणे अब्दुल कादिर जीलानी घोट खे। घणा साल? 900 साल जे तक़रीबन करीब दुनिया जे तख्ते ते गुज़रण खे वक़्त अची चुको आ। दुनिया जा बादशाह आया, दुनिया जूं बादशाहियूं आयूं, नेक भी आया, बुरा भी आया, ज़ालिम भी आया, भला भी आया। दुनिया ते नालो निशान मौजूद न है, लेकिन मुंहिंजा दोस्त अजीज उन दिलबर अब्दुल कादिर जीलानी जे नाले मुबारक में मुझे करीम रब एतरी ताकत रखी आ जो अज भी गुलाम उन पीरीअ जे नाले जी रुगी मनसूबियत ॿुधंदा आहिनि, दुनिया जा कम छॾे पहुचंदा आहिनि त मदीने वारे जे आशिक जे बचड़े जा नाला ॿुधूं त दिलि ठरी। जंहिंजे नाले में एतिरी ताक़त आ, 900 साल खां पोइ बि नालो दिलनि ते हुकूमत करे रहियो आ। ॿुधाए तो न पीरनि जे पीर में केतिरी ताक़त हूंदी। अल्लाह कुरान करीम में छा फरमायो? अल्लाह यजतबी इलैहि मन यशा, गौर कर
इन नाले में ताकत पाणी कान थिया इए मुफ्त में कान थिया इन नाले जे ताकत जे पुछां भी जियां हारी चवंदो आ 80 मण मूं कणक खई ताहे पर घर वेठे कान खई तम इनखे मूं हर भी भला ॾिना बिज भी भलो ॾिनो कलर भी सुहिणो ॾिनो पाणी भी टाइम ते ॾिनुमि पोखाई भी टाइम ते कयमि लुणाई भी टाइम ते कयमि जॾहिं सभई महिनतूं करे बस कयमि तॾहिं 1.25 मण मां 80 मण कणक खई थमि जॾहिं दुनिया जो हारी 1.25 मण मां 80 मण कणक ईअं कोन थो खणी सघे त मुंहिंजा दोस्त दुनिया में ईअं नालो पाणी केरु कोन थो कमाए सघे उहा करीम रब जी मर्ज़ी आहे उन करीम रब क़ुरान में चयो आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे बिना तकलीफ़ुनि जे पंहिंजो यार बनाए छॾियां अमड़ जे पेट मां ॼमण सां रोज़ेदार बनाए छॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे रब चवे तो मुंहिंजी मर्ज़ी आहे अल्लाह यजतबी इलैहि मन यशा रब फरमाए तो मुंहिंजी मर्ज़ी आहे ॼमण सां जाम करे छॾिया मुंहिंजी मर्ज़ी आहे मगर तारीख़ ॾे पोइते निहार इहो दिलबर जवान इहो गुलाब जो गुल जन मुंहिंजा दोस्त वणनि मां आयो आहे उन्हनि वणनि जे तोड़ ताईं त पहुचो उन्हनि जे लामुनि ताईं त पहुचो उन्हनि जे टारुनि ताईं त पहुचो उन्हनि जे पाड़ुनि ताईं त पहुचो त ख़बर पवई जंहिंजी अमड़ अहिड़ी हुजे जंहिंजी जी जल अमड़ अहिड़ी हुजे जो उन जो बाबो गवाही दे मुंहिंजी न्याणी समझदार थिया जुबान सां गैर सां कलाम कोन कयो आहे मुंहिंजी न्याणी समझदार थिया कदन सां गैर जो आवाज़ कोन ॿुधो आहे मुंहिंजी न्याणी समझदार थिया अखियुनि सां गैर शरई अमल कोन ॾिठो आहे मुंहिंजी न्याणी समझदार थिया हथ कंहिं गैर शरई अमल ॾे कोन वधिया आहिनि मुंहिंजी न्याणी समझदार थिया कदम कॾहिं गैर शरई कोन निकितो आहे जंहिंजी जी जल अमड़ अहिड़ी हुजे ऐं जंहिंजो बाबो दिलबर हिकिड़े सूफ़ जे एवज़ 10 साल बाग़ जी ख़िदमत करण वारो हुजे पोइ मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान जंहिंजो मथे हली करे बाबो ऐं नानो हसन हुसैन हुजे ॾाढो हसन हुसैन हुजे नानक बि उते हुजे ॾाॾक बि उते हुजे त पोइ त अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो मोती न निकिरंदो त ॿियो केरु निकिरंदो मुबारका तोखे मुसलमान दिल ॾाढो थी चवे त न मोहब्बत वारे मेले खे अञा हलायां पर मुंहिंजी तबियत जी दोस्तनि खे ख़बर आहे बिल्कुलु तबियत सही कान्हे हाणे महसूस कयां थो त मतां तबियत वधीक बिगड़ी वञे अल्लाह ताला जा बानड़ो खुदा जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको अल्लाह वारन सां मींह लाइण वारो तव्हांखे मुबारक आहे मुंहिंजे करीम रब तव्हां असांखे उहो रस्तो अता फरमायो आहे जेको मुंहिंजे खुदा जे बि रज़ा वारो आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे भी रज़ा वारो आहे जंहिंमें अल्लाह जो कुर्ब भी आहे मुंहिंजे मदीने वारे घोट जो कुर्ब भी आहे दुनिया खे छॾे ॾियो दुनिया वारा छा था चवनि उन्हनि खे छॾे ॾियो उन्हनि जी मर्ज़ी आहे यार मुंहिंजो रब जॾहिं राज़ी थींदो त को न को बहानो थी पवंदो जेके न कल्ब जा कटियल इंसान हूंदा आहिनि उन्हनि खे बि जे रब राज़ी थींदो आहे त दग ॾेई छॾींदो आहे जॾहिं दग ॾींदो आहे पीरीअ जो कुर्ब मिलंदो आहे त पोइ बेड़ो पार थी वेंदो आहे सच पुछो थकजी पियो हां बस कोन थो पुॼे न त क़ुरान करे अॼु दिलि चाहियो पिए त मां शेरो शाइरी घटि कयां अल्लाह जे क़ुरान करीम मां मुंहिंजा दोस्त खोड़ सारा दलील ओ इन हद ताईं मां मुंहिंजा दोस्त क़ुरान करीम जूं आयतूं ज़हन में रखी आयो हुअसि त तव्हांखे साबित करे ॾियां क़ुरान करीम मां त मुंहिंजो रब तव्हां सां चवंदा आहियूं न त यार अल्लाह जे कंहिं कामिल वलीअ जे निस्बत वारी शइ में
जेकॾहिं बकर 50 बकरन में महबूब सुभानी जे न नाले वारो हिकड़ो बकर करे छॾींदे त 49 बकर तुंहिंजा बरकत वारा रहंदा। तव्हां असांजी दिल चवंदी आहे न मुस्लमान भाउ वीचारो अल्लाह ताला उनखे सम्झ ऐं हिदायत फरमाए। उन वीचारे जो ख्याल हूंदो आहे त अल्लाह खां सवा जेकॾहिं कंहिं ॿिए जो नालो पियो त उहा शइ उन जे नज़दीक शायदि उन जे लफ़्ज़नि मुताबिक़ हराम हुजे। नंढड़ो सादड़ो हिकिड़ो तव्हांखे मां सिंपल मुंहिंजा दोस्त हिकिड़ी थ्योरी ॾेई वञा। नौजवान वेठा आहिनि, भुट्टा साहब आया आहिनि वीचारा कंबर खां कही करे, मुंहिंजा ॿिया दोस्त बि लाड़काणे खाइनि। अल्लाह ताला तव्हां सभिनी खे सलामत रखे। कॾहिं तव्हां ॾिठो आहे, कॾहिं उन हज़रत साहब खां सवाल कयो अथव त ए अल्लाह जा बानड़ा, जॾहिं न उज़हा थींदी आहे त चोर उज़हा कंदो आहे जंहिंजो नालो न मुंहिंजा दोस्त जे कॾहिं किरड़ या कांडेरो हुजे पोइ बि नालो हूंदो आहे त हे बकर किरड़ जो आहे, नालो हूंदो आहे हे बकर कांडेरे जो आहे, हे बकर खबड़ खान जो आहे। ऐं उन जी उज़हा बि थींदी आहे, पर उन जी सभ खां पहिरीं खल वठण केरु ईंदो आहे? ॻाल्हाए थो त जवाब ॾियो, छो था ड्रिजो? जे नाले रखण सां शइ हराम थी वई, जे महबूब सुबहानीअ जे नाले रखण सां असांजे लाइ त उन नाले तां क़ुर्बान वञो जंहिं नाले ते पीरन जे पीर, पीरन जो पीर मुहियद्दीन मीर अब्दुल कादिर जीलानी दिलबर दस्तगीर त गौसुल आज़मा, पर ख़ुदा जो कसम हे फ़कीर त पंहिंजे गाॾीअ ते जॾहिं पंहिंजे महबूब मुर्शिद सजण साईं जो नालो लिखंदो आहे ईअं समझंदा आहियूं त ॼण हवा में पिया उॾरूं। महबूब सुभानी त महबूब सुभानी आहे, निस्बत एतिरी अज़ीम आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं कंहिं अहिड़े अल्लू वल्लू खेरे जो नालो बकर ते रखिजे त ही वल्लूअ जो बकर आहे, हे खपड़ जो बकर आहे, हे फलाणे किरड़ जो बकर आहे, हे कांटेरे जो बकर आहे। ऐं उज़हा करण जे लाइ मौली साहब दा उज़हा असांखे करणी आहे बछाजी चे हे कांडेरे जो बकर आहे, सीर विझी ॾींदे, चे सीर विझी थो ॾियांव पर गोश्त न, पर खल मूंखे ॾींदो। इहा हक़ीक़त आहे या न? कॾहिं इन ॻाल्हि ते तव्हां गौर कोन कयो हूंदो। मां ॿुधायांव थो,